एडवोकेट अस्मा अबड़ो, सिंध यूनाइटेड पार्टी लेडीज़ विंग जी सरबराह आहियां, सदर आहियां सिंध में। ऐं हिन वक़्तु ओवरऑल अगरि असां सिंध जी सूरत हाल ॾिसूं था या सॼे पाकिस्तान जी, त जेतिरा घणा इदारा आहिनि औरत तहफ़ुज़ जे लाइ, ॿारनि जे तहफ़ुज़ जे लाइ, जेतिरो असांजो कानून आहे, इदारा आहिनि, उन जे बावजूदि ॾींहों ॾींहुं असांजा जेके रेप केसिस थियनि था, नंढनि ॿारनि सां, नंढियुनि छोकिरियुनि जा अगवा जा मैटर थियनि था, रेप जा केसिस थियनि था, उनमें ॾींहों ॾींहुं वाधारो थींदो पियो वञे, घटिताई न पई थिए। सो मां सम्झां थी इन लाइ असांजी हुकूमत खे ऐं असांजे इदारनि खे संजीदा थी करे हिकु सीरियस क़दम खणण जी ज़रूरत आहे। ऐं वधि खां वधि ही जेके थियनि पिया उनमें ज़्यादातर ईअं थिए पियो त या त फैमिली जा माण्हू इन्वॉल्व आहिनि, इन जे करे उन्हनि खे माफ़ु कयो पियो वञे या फ़ैसिला कया था वञनि, जिरगा कया था वञनि ऐं पोइ पैसा वैसा वठी करे धुरियुनि खे राज़ी कयो थो वञे। मां सम्झां थी इहा ई हिकु वजह आहे जंहिंजे करे ॾींहों ॾींहुं अहिड़े क़िस्म जे मामलनि में वाधारो थिए पियो, घटिताई कोन थी थिए। सो इन्हनि मसइलनि में असांजी जुडिशरी खे बि पंहिंजा क़दम खणण जी ज़रूरत आहे ताकी अहिड़नि माण्हुनि खे सज़ा ताईं पहुचाइजे। जेसिताईं अहिड़नि माण्हुनि खे सज़ा कोन थी अचे तेसिताईं मां कोन थी सम्झां त इन्हनि मसइलनि में या अहिड़े क़िस्म जा जेके वाक़िया थियनि था इन्हनि में का घटिताई अची सघंदी। छो त कंहिं बि माण्हू खे अॼु ताईं सज़ा कोन आई आहे। को कूड़नि शाहिदनि ऐं दलाल जेको आहे सो कूड़ियूं शाहिदियूं थियनि थियूं या केस हली कोन थो सघे, बची था वञनि। ऐं घणे त वरी ख़ुदि जेका फैमिली आहे उहा जेको आहे सो उन्हनि सां ठाह करे पई छॾे। ताज़ो इहो जेको कल्ह वाक़ियो थियो आहे या उनखां कुझु ॾींहं पहिरियां लाड़काणे जे अंदरि बि अहिड़े क़िस्म जो वाक़ियो थियो। सो ॾींहों ॾींहुं अहिड़ा वाक़िया वधंदा पिया वञनि, घटि कोन पिया थियनि। सो मां सम्झां थी त असांजी हुकूमत खे, सिंध हुकूमत खे ऐं जेके इदारा कमु कनि पिया, चाहे उहे गवर्नमेंट जा इदारा हुजनि या जेके प्राइवेट इदारा कमु कनि पिया, उन्हनि खे सीरियसली इन्हनि मसइलनि खे जेको आहे सो हथ में खणण जी ज़रूरत आहे ऐं इन्हनि माण्हुनि खे सज़ा ताईं पहुचाइणो आहे।